नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में हिंदू पंचायत जे मुखी केकाराम वापारी अमृत लाल ऐं प्रिया राम मथां ए सेक्शन थाणे ते FIR दाख़िल कराई वई है। समाजी तंज़ीम सनातन सोशल वेलफेयर जे सदर ऐं पाकिस्तान हिंदू काउंसिल जे मेंबर टीकम दास राजपूत पारां ए सेक्शन थाणे ते दाख़िल करायल FIR में चयो वियो आहे त दे ऑर्डर वाली जे सर्वे नंबर 520 में गौशाला भगत कंवर राम अस्पताल ऐं मज़हबी इबादत लाइ टेटी वेसा जगह मुख्तसर थियल है, जंहिं ते वापारी अमृत लाल मुबीना कब्ज़ो करे वेठल है। ॼाणियल कब्ज़ो छॾाइण लाइ विजय वल्द दीवान चंद ऐं विनोद वल्द ओम प्रकाश सां व्यस्त मुखी केकाराम अमृत लाल ऐं प्रिया राम लोही शीखन सां हमलो करे धमकियूं ॾिनियूं त ज़मीन तां हथ खणो। होॾा ए सेक्शन पुलिस FIR दाख़िल थियण बाद वापारी अमृत लाल खे गिरफ्तार करे वरितो है, जंहिंखे बाद में आज़ाद कयो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।